दोस्तों पापनगर जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। हलूं था अपडेट जी तरफ़। अॼु जी अपडेट आहे सोप सीड पापनगर जी। जी हाँ दोस्तों, उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि उदासी टेक यूट्यूब चैनल खे अगरि कंहिं दोस्त सब्सक्राइब न आहे कयो, सभिनी खे अर्ज़ु कंदुसि इन खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक करे छॾींदा। हीअ अव्हांजो चैनल आहे दोस्तों, हिन ते अव्हांखे सभ खां वधीक अपडेट सिंधी ड्रामे जो सभ खां पहिरियां मिलंदियूं रहंदियूं। दोस्तों पापनगर ड्रामे में हाँ मार धाड़ वारा सीन अचण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, मार धाड़ वारा सीन पापनगर ड्रामे में तव्हां ॾिठा आहिनि पहिरियों, वरी इचो यको ई को अहिड़ो ख़ासि मार धाड़ वारो सीन न थियो आहे। हाणे मार धाड़ वारा सीन तॾहिं थींदा जॾहिं राबेल वारे जेको शादीअ वारो मसइलो आहे उन मल्हार वारो, ऐं अहिड़े हिसाब सां हाणे इहे बला जेका आहिनि मार धाड़ ते लही ईंदो, अहिड़े हिसाब सां ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे। हाणे अॻिते जा एपिसोड जेका आहिनि सनसनीखेज़ थियण वारा आहिनि ऐं मां चवां थो हाई लेवल जा थियण वारा आहिनि। ऐं मार धाड़ सां ड्रामे खे व्यूअरशिप बि मथे मिलंदी आहे ऐं माण्हुनि खे अॼुकल्ह मिले वणे ई मार धाड़ थो। सिंपल ड्रामो त अॼुकल्ह कंहिंखे वणे ई कान थो, इहो हक़ीक़त आहे। इन जे करे अचण वारे एपिसोडनि में हाणे मार धाड़ वारा सीन अचण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। जे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे पापनगर ड्रामो इंजॉय कयो ऐं असांजो चैनल सब्सक्राइब कयो।